ईरान मिज़ाइलन हमलन सां इसराइल जूं वायूं बताल करे छॾियूं। हर पासे परेशानी, मौत जे ख़ौफ़ खां बंकरनि में रिहाइश, हज़ारे यहूदियुनि जे सर बचाइण लाइ लड़पलाण। ईरान जा तल अबीब वालारल बैतुल मुक़दस ऐं ॿियनि शहरनि ते सुबुह खां राति ताईं हमला। वॾियूं वॾियूं इमारतूं ढेर, शहर खंडर बणिजी विया। इसराइली फ़ौजी कमांड, इंटेलिजेंस हेडक्वार्टर, इंटेलिजेंस कैंप, इस्पताल बि तबाह। इसराइल तरफ़ां ईरानी हमलनि में हिन महिल ताईं 25 शहरी मारिजण ऐं 5000 शहरनि जे मुल्क छॾण जी तस्दीक। ईरानी फ़ौज जो चवणु आहे त इसराइली शहरी मुल्क छॾे वञनि या वरी मरण लाइ तयारु रहनि। यहूदियुनि खे बंकरनि खां ॿाहिरि हिकु मिंट बि सुख जो साह खणण न ॾिनो वेंदो। इसराइल जी हिकु दफ़ो ॿीहर ईरानी सुप्रीम लीडर अली खामनाई खे क़त्ल करण जी धमकी। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू चयो आहे त खामनाई बंकर में वेही अवाम ते हमला कराए रहियो आहे। हू ईरानी सुप्रीम लीडर जी हुकूमत जा बख़िया उॾारे छॾींदा। इसराइली बचाव वारे वज़ीर चयो आहे त खामनाई खे वधीक जीअरो रहण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनाई चयो आहे त इसराइल तरफ़ां अमरीका खे मदद लाइ सॾणु कमज़ोरी जी निशानी आहे। यहूदी रियासत खे भरपूर ताक़त सां जवाबु ॾिनो वेंदो। दुश्मन खे ख़बर पइजी वञे त मुख़ालिफ़ डिॼे थो त जीअरो न छॾींदो। अमरीका ईरान बाबति 2 हफ़्तनि में अहम फ़ैसिलो करण जो ऐलान करे छॾियो। व्हाइट हाउस जे तर्जुमान जो चवणु आहे त ईरान वटि एटम बम ठाहिण लाइ समूरो सामान मौजूदु आहे। ईरान एटम बम ठाहिण बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जे इंतज़ार में आहे। सदर ट्रंप ईरान ते हमले बाबति फ़ैसिलो 2 हफ़्तनि अंदरि कंदो। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां नेवल हेडक्वार्टर जो दौरो। सामूरी फ़ौज जे सरबराह तरफ़ां संदसि आजियां। सामूरी फ़ौज जे जथे तरफ़ां सदर खे गार्ड ऑफ ऑनर पेश। सदर आसिफ अली ज़रदारी भारत ख़िलाफ़ जंग दौरान सामूरी फ़ौज जे रद्दअमल ऐं अज़म जी वाखाण कई। फील्ड मार्शल जनरल सैयद आसिम मुनीर जी गॾियल क़ौमुनि में पाकिस्तानी मिशन जे मेंबर साइमा सलीम सां मुलाक़ात। फील्ड मार्शल खे गॾियल क़ौमुनि में पंहिंजे कम बाबति आगाही। पाक फ़ौज जे तर्जुमान मूजिबि सैयद आसिम मुनीर साइमा सलीम जी सलाहियत ऐं महिनत जी वाखाण कई। शहदादपुर मां मुबैना तौर अगवा थियल 3 हिंदू शागिर्दियाणियूं ऐं नींगर कराची मां बाज़ियाब। 2 ॼणा गिरफ़्तार। देशना, शीना, जीना ऐं हनी कुमार खे ज़रूरी कार्रवाई खां पोइ शहदादपुर मुंतक़िल कयो वेंदो। चइनी खे शहदादपुर जी अदालत में अॼु पेश करे 164 जो बयानु वरितो वेंदो। गढ़ी यासीन वेझो मोटरसाइकिल फुर दौरान मज़ामत ते नौजवान क़त्ल। हथियारबंदनि हथां ज़ख़्मी थियल नौजवान सॼण वधो इस्पताल में दमधणी हवाले करे छॾियो। सराड़ी भरिसां कीरिया बिरादरी में संगावती तकरार तां झेड़ो, 1 ॼणो क़त्ल, 2 ज़ख़्मी। इमाम अली उर्फ़ बगो कीरियो गोलियुनि जो खाज बणिजी वियो। धुरनि में छिकताण। मीरपुर माथेले भरिसां जानपुर पुलिस चौकी ते अदालती चापो। नाक बांदी बणायल 2 नौजवान बाज़ियाब। सरहद वासी निसार सोलंकी समेत 2 ॼणनि खे बांदी बणाइण ते SHO सरहद रिकॉर्ड समेत तलब। ऐं क़ौमी क्रिकेटर शाहीन शाह अफरीदी, हारिस रऊफ़, मोहम्मद रिज़वान, हसन अली ऐं शादाब ख़ान बि बिग बैश लीग जो हिसो बणिजी विया। क़ौमी क्रिकेट टीम जे रांदीगरनि जी प्लाटिनम कैटेगरी में चूंड कई वई आहे।